जाम मस्त फोटोज वीडियो ॾिसण जो मतलब ही ना है। ओ माय गॉड गुमराह था कयो पंहिंजी ऑडियंस खे। असांजो पहिरों दफ़ो आहे न, त असां ॿई राजकोट अलॻि अलॻि जाम दफ़ा विया आहियूं। मां घटि ई वधीक, but this is our first time going together. I'm very excited. Hello, hi. त हे आहे मुंहिंजो घोट राजा दीपू एंड असां ॿिन्हिनि खे असांजे गुरुजी जे मेन माण्हू राइट हैंड जो कल्पेश जी जो फ़ोन आयो कि उन्हनि जे पुट जा जणिया आहिनि ऐं असांखे इनवाइट था कनि राजकोट। त असां ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, हिक ॿिए खां पुछो कि असांखे टाइम आहे। मां ऐं मुंहिंजो घोट असां ॿई वर्किंग प्रोफेशनल्स आहियूं, अथाओ बिज़ी रहंदा आहियूं पंहिंजे पंहिंजे कम में, पर वी वर लाइक जाम इम्पॉर्टेंट इवेंट आहे, जाम इम्पॉर्टेंट माण्हुनि जो इन्विटेशन आयो आहे, असांखे वञिणो पवंदो। त असां हीअ जल्दी जल्दी पंहिंजे शेड्यूल में जॻहि ठाही, टिकट्स बुक कयूं ऐं अचो मां तव्हांखे असांजे पहिरें ट्रैवल ब्लॉग ते वठी हलां। माण्हू पुठियां सुम्ही पिया आहिनि, हे दादा हाणे उथिया सुम्ही करे, बट पोइ उथी करे तव्हां चओ था निंड नथी, छो नथी? छाकाणि त नथी डांस थी करे ट्रेन। But that is train का job to dance. असां पहुची वियासीं राजकोट, हाणे वञूं था गुरुजी जे घर। मां हिननि जे हाइट जेतिरी आहियां। हिते असां पोइ ईअं लॻंदो आहे नंढा नंढा रोड ॾिसी करे वरी उल्हास में अची विया। नंढा नंढा रोड है, so you're used to big roads. Yeah, city भी है ना, टाउन भी। What? ये टाउन भी है ना। Oh, and I'm Gauki. South Bombay, Bandra, I think Bandra वाला पाण खे टाउन ई चवंदा आहिनि। हे मेंटली सॼो टाइम बॉम्बे में ई हूंदो आहे, काकी फिजिकली अहमदाबाद में रहंदो आहे न, या टाउन ई। त असां पहुतासीं गुरुजी जे घर एंड उते नानी असां लाइ रसोई ठाहे रखी हुई। नानी माना गुरुजी जी मम्मी, एंड मूंखे नानी जे हथ जी रसोई ॾाढी वणंदी आहे। त नानी असां लाइ रसोई ठाहियूं, असां नानी सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। नानी चयो थोरो आराम कयो, पोइ असां आराम करे फ्रेश थी करे मस्तु कपिड़ा पाए करे पोइ नानी सां गॾु वियासीं। दिस वॉज पहिरियों इवेंट ॾींहं जो। असां 24 खां 30 कलाक लाइ ख़ाली राजकोट में हुयासीं। इट वॉज वेरी हेक्टिक एंड पर जाम मज़ो आयो। त जणियनि जो जेको इवेंट हो उहो 2 ॾींहंनि लाइ हुयो। त असां पहिरें ॾींहं ते पहुता हुयासीं, त उन्हनि पहिरों मंडप पूजा हुई एंड उन खां पोइ शाम जो मामेरा हुयो, उन खां पोइ डिनर हुई, उन खां पोइ गरबा हुई। त मां तव्हांखे इहे सभु हाणे ॾेखारियांव थी, पर मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे इहो गुजराती फंक्शन हुयो एंड असां सिंधी आहियूं, असां में जणिया जाम अलॻि तरीक़े सां थींदा आहिनि, पर गुजरातियुनि में बि जणियनि जी ओतिरी मानता आहे जेतिरी असां सिंधियुनि में आहे। मूंखे मम्मी चवंदी आहे कि जणिया माना अधु शादी। त वाकई में एॾो मस्तु इवेंट हुयो, एॾो मस्तु फंक्शन हुयो, असांखे जाम मज़ो आयो। ऐं असां पहिरियों दफ़ो ईअं अटेंड कयो कुझु। असां शाम जो पहुतासीं नानी सां फर्स्ट इवेंट ते वेन्यू ते। त उते मंडप पूजा हले पई एंड उहा पूरी थी। उन खां पोइ असां थोरो ईअं वेन्यू जे आसपास पंधु करणु वियासीं, त उते थोरी असां चटर पटर कई एंड मूंखे हिते जॾहिं खां मां गुजरात शिफ्ट थी आहियां, हितां जा फिका मिर्च एॾा वणी विया आहिनि। त उते वड़ा पाव खाधईं दीपूअ एंड मां उन वड़ा पाव सां गॾु उन गाॾे वारे मिर्चनि जा पकोड़ा ॾिनई। मां त उन सां प्यार में पइजी वियमि। मां उनजो सेपरेट रील शूट कयो आहे, त प्लीज़ मुंहिंजे इंस्टाग्राम ते उहो ॾिसजो।
त असां ईअं थोरो पंधु करे मां मुंहिंजे खाधे पीते लाइ जाम स्ट्रिक्ट आहियां, मुंहिंजा मील टाइमिंग्स जाम स्ट्रिक्ट आहिनि, न्यूट्रिशनिस्ट आहियां। त शाम जो मुंहिंजो इवनिंग स्नैक टाइम थियो त असां ईअं चकर हणी करे पोइ खाई करे थोरो स्नैक्स वापसि आयासीं त मां कंकेश्वरी देवी आया हुया उनखे आशीर्वाद ॾियण। कीर्तन नालो आहे कल्पेश जी जे पुट जो। त कल्पेश जी फैमिली, असांजा गुरुजी, मां कंकेश्वरी देवी, इन्हनि सॼो ईअं स्टेज ते उन्हनि खे आशीर्वाद ॾिनो, जाम मस्तु हुयो ऐं हो जाम फटाफट हली विया कंकेश्वरी मां देवी जी। एंड उन खां पोइ हुई डिनर, न उन खां पोइ हुयो मामेरा। મન થયું તો મામેરા ભાણેજ સામે બેઠા છે ઝૂલા ઉપર, તેના મામાનો અતિ પ્રેમ અને મોસાળ તરફથી કુટુંબ તરફથી અતિ પ્રેમ ભાણેજને અહીંયા સમર્પિત છે। થેન્ક યુ। હલો। मामेरा माना मामे जे साइड खां जंहिंजा जणिया आहिनि उहो जेको बि उन्हनि खे ॾींदा आहिनि उहो सॼो ईअं पब्लिक फंक्शन हूंदो आहे। त मामेरा इवेंट लाइ असां पुठियां लॉन में वेठा हुयासीं। सॼो मस्तु वॾो लॉन हुयो, सॼो वेन्यू ईअं हुयो, पुठियां लॉन हुयो ऐं अॻियां ईअं बंदि कवर वारो हॉल हुयो फंक्शन लाइ। त अॻियां पुठियां असां थियूं पिया। त मामेरा लाइ पुठियां लॉन में वेठा हुयासीं एंड उते सभु ॼणा ईअं वेठा हुया। असांजा गुरुजी कीर्तन सां झूले ते वेठा हुया। मस्त फंक्शन हुयो मामेरा। उन खां पोइ असां गुरुजी सां चिल कयो, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं एंड उन खां पोइ हुई डिनर। डिनर में मेथी पूरी, बाजरे जो रोटलो, रिंगण बटेका माना असां सिंधियुनि में वाङण पटाटा, दाल खिचड़ो, खीचा, साओ बसर, ॾही ऐं ॿियो छा छास ऑफकोर्स एंड बेसण मरचा जो संभारा। मूंखे रूपेश भाई सेखारियो चवण, त जाम टेस्टी हुयो उहो, त मज़ो अची वियो। त डिनर वॉज वेरी नाइस एंड उन डिनर खां पोइ असां वापसि लॉन में वियासीं। असां सभु ईअं वेट पिया कयूं उन्हनि जे एंट्री लाइ, कंहिंजे कीर्तन, तृप्ति जी, कल्पेश जी, इन्हनि जी ग्रैंड एंट्री जीअं शादी हूंदी आहे न वाकई में तीअं। त जेको पूजा महिल वॻा हुया उहे वॻा मटाए करे आया, एंट्री थियनि उन्हनि जी। उन खां अॻो सभु ईअं नाइट्रोजन आई थिंक उन में मटकनि में ईअं भरियनि पिया जीअं धुआं निकिरनि। त असां सभु ईअं चिल पिया कयूं, वेट पिया कयूं ऐं सभु ॼणा ईअं वॻा मटाए आया गरबे लाइ। त आई वॉज लाइक वाओ। असां सिंधियुनि में गरबा वग़ैरह त न थींदा आहिनि, असां त छा चइबो आहे बहिराणो कढंदा आहियूं। त गरबनि लाइ आया, एॾी ज़बरदस्त एंट्री थी, उहा मां शूट कई। हर एक जा इंडिविजुअल परफॉर्मेंसिस हुया, बट छाकाणि त असां सुबुह सवेल खां निकिता हुयासीं, असां थकिजी पिया हुयासीं। मां चयो बसि हाणे मूंखे सुम्हणो आहे, मुंहिंजो टाइम थियो आहे निंड जो। त असां वियासीं गुरुजी जे घर, असां हुते आराम कयो राति जो एंड पोइ सेकेंड डे अगेन वॉज वेरी एक्साइटिंग, जाम हेक्टिक ऐं जाम मज़ो आयो। सेकेंड डे ते एक्चुअली ईअं जणिया हुया, त सुबुह जो असां जल्दी जल्दी तयारु थियासीं, गुरुजी सां ॻाल्हायो एंड उन खां पोइ असां बिकॉज होली जो ईअं होली धूरियो थी वियो, उन खां पोइ असां वियासीं हुन वीकेंड ते। त असां हिते घर में गुजिया समोसा ठाहिया हुया, त गुरुजी लाइ बि असां ईअं डेकोरेट कया। उहो तव्हां ॾिसंदा मुंहिंजो घोटु पोइ मूंखे केॾो चेराए थो हिन वीडियो में, ॾिसजो लास्ट ताईं बीजो, जाम मज़ो ईंदो आहे। त उहे असां डेकोरेट कया, उहे नानी खे ॾिना असां एंड उन खां पोइ
असां निकितासीं वेन्यू लाइ। पोइ हुते वेन्यू ते असां नाश्तो खाधो सभिनी खां पहिरियों, ब्रेकफास्ट वेरी इंपॉर्टेंट मील ऑफ द डे। त नाश्तो खाधो एंड उते अॻियां उन्हनि जा तयारी थिए पई पूजा हुनजी। उन खां पोइ उनजा जणिया थिया एंड उनजा वार लाथऊंसि एंड उन खां पोइ ईअं घोड़ी ॿोड़ी घुराई ऐं जणियनि खां पोइ ईअं बारात हुई एंड आई वाज लाइक ओ माय गॉड केॾी वॾी ॻाल्हि आहे। जणियनि खे यज्ञो पवित्र कुझु ईअं संस्कृत अखर हुयो। त उन खां पोइ मां पहिरियों दफ़ो मुंहिंजे घोट खे नचंदो ॾिठो, गुरुजी सां डांस कयो एंड कल्पेश जी घोड़ीअ ते हुया, उन्हनि जी ज़ाल छा वॻा पाता हुयो, ओ माय गॉड ईअं कलरफुल चमक धमक, मूंखे ॾाढो वणंदो आहे, मस्तु मस्तु ईअं हैवी हैवी। एंड उन्हनि जे पुट बि कोट वोट पातो हुयो। त पोइ बारात में जाम मज़ो आयो। गुरुजी जा ॿार बि आया हुया। गुरुजी जो पंहिंजो धाम आहे राजकोट में, श्री विद्या कल्याण धाम। त उन्हनि ॿारनि खे बि घुरायो हुयो। एजुकेशनल इंस्टीट्यूट हलाईंदा आहिनि पंहिंजो, ओके, जाम वॾी ॻाल्हि आहे। त उहे ॿार बि आया, त उहे ॿार बि पिया नचनि, जाम मज़ो आयो। मां बि थोरो ईअं हथ वथ हिलाया, मज़ो आयो। एंड मम्मी जी साड़ी में मां एॾी कंफर्टेबल हुयमि, ज़बरदस्त गर्मी हुई पर मूंखे ईअं पियो लॻे हल्को हल्को वेठी आहियां। हुननि बि सॼो कॉटन लिनन पातो हुयो, मुंहिंजो घोट बि वॻो। लिंगोक्ता देवता स्रौत स्मार्त कर्मनुष्ठान सिद्ध्यर्थे यज्ञोपवित धारणे विनियोग बटुक जने फेरे ત્યારે પુષ્પ છાંટી અને આશીર્વાદ આપજો। નમઃ પાર્વતી પતયે बारात खां पोइ आई वाज लाइक ओके वी हैव टू हरी अप। पोइ लंच हुई, लंच में छा हुयो मुंहिंजो घोट ॿुधाईंदो। एंड आई जस्ट रियली वॉन्ट टू थैंक असांजा गुरुजी, कल्पेश जी, तृप्ति जी, उन्हनि जी फैमिली की असांखे इनवाइट कयूं। इहो असांजो फर्स्ट ईअं पब्लिक इवेंट हुयो एज अ मैरिड कपल। जाम मज़ो आयो, जाम ख़ुशी थी एंड ईअं जाम सुठियूं यादूं ठहियूं। एंड आई वाज लाइक वाओ केॾो प्यार आहे, एॾो ईअं पंहिंज पाई पई लॻे, जाम मज़ो पियो अचे। एंड उन खां पोइ सभिनीनि सां भाकियूं पाए करे मोकिलायो, कल्पेश जी जे मम्मी पापा सां, तृप्ति जी जे मम्मी पापा सां, सभिनीनि सां ॻाल्हाए करे फटाफट असां निकितासीं वापसि ट्रेन लाइ। हाणे असां भॼूं था स्टेशन लाइ, भॼूं था वेठा आहियूं ऑटो में ऐं मां मुंहिंजो फेवरेट श्रीखंड खणी निकिती आहियां। मां जो श्रीखंड बिना फुल गुजराती थी विया न, श्रीखंड, छाछ, खिचड़ी सभु कुझु खपे।
टेल मी तव्हांजो एक्सपीरियंस, यू हैव टू लुक हियर इन द कैमरा, टेल मी तव्हांजो कीअं हुयो एक्सपीरियंस राजकोट जो? Good as always. तव्हां पहिरियों कॾहिं एरिया टाइप जो इवेंट के जो अटेंड कयो? No. फर्स्ट टाइम? Yeah. ओके, हिते वन वर्ड आंसर्स नथा हलनि। मां गुजराती फंक्शन्स अटेंड कया आहिनि पर एतिरा सुठा अटेंड न कया आहिनि कॾहिं बि। सो या इट वॉज अ गुड ओवरऑल एक्सपीरियंस। मज़ो आयो असांखे। मूंखे बि जाम मज़ा आयो। मुंहिंजो त फर्स्ट गुजराती फंक्शन हुयो कहिड़ो जणनि वारो। मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जी शादी वापी में थी, रिद्धि जी, मां हुन ते वई हुअमि, बट हे वारो फर्स्ट हुयो। केॾा इवेंट्स आहिनि हिननि जा। हा न, पहिरियों त इहो हुई हुन जॻह खे छा चइबो आहे, मंडप, कुछ तो मंडप पूजा। हाँ, मंडप पूजा हुई पहिरियों। उन खां पोइ मामेरा माना मामे जे साइड वारा जेको उनखे ॾींदा ॿार खे, पोइ हल्दी, पीकी पिया चवनि। हा, उन खां पोइ रसोई हुई। ओ माय गॉड, मूंखे जाम थी वणे गुजराती रसोई। ॿुधो थोरी न गुजराती शादियुनि ते वठी हलो। फूड हाइस्ट। ऐं उन खां पोइ गरबा हुया। उन खां पोइ अॼु सुबुह खां we've been very excited bunnies, we've done a lot। मां तव्हांखे फोटोज़ ॾेखारींदीमांव। असां माना ॿ मां कयूं। चओ कुझु। सभु कुझु मां ई कयो आहे। नंढो क्रेडिट पंहिंजी इमेज बचाए रखण लाइ पाण चयो। प्योर लाइव। हुनजे अखरनि में न अचे। प्योर। बाक़ी तव्हांजी इच्छा, हर कोई स्वतंत्र है। जेको मञिणो आहे मञे। माण्हुनि खे ख़बर आहे मां कहिड़ो कंदी आहियां कमु। मां थोरी चयो तव्हां कमु न कंदा आहियो। एडिटिंग एतिरो कमु आहे, अपलोडिंग एतिरो कमु आहे। चाशनी मां ठाही, उन खां पोइ गुजिया खे ॿिनि खे मां इहो कयो ऐं डेकोरेट कयो। चाशनी न कीअं ठाही मां तव्हांखे हुनजो ॿुधायां। मां मापे करे विधी, पाणी मां मापे करे विधो। गैस हिन ख़ाली चालू कयूं, हुनखे थोरो हिलायूं। इहो सच कान्हे। असां पोइ गुजिया ठाहिया। असां गुजिया ठाहिया। असां गुजिया ठाहिया। उन खां पोइ असां फोटो शूट कई। जाम मस्त फोटोज़ वीडियो ॾिसण जो मतिलबु ई न। ओ माय गॉड, गुमराह था कयो पंहिंजी ऑडियंस खे। कूड़ ॻाल्हाए करे। हाणे सम्झो ड्रामेबाज़ केॾो वॾो ड्रामेबाज़। उन खां पोइ असां फोटो शूट कई। जाम सुठी फोटो शूट थिया। उन खां पोइ असां गुरुजी जे मम्मी खे उहे ॾिना गुजिया। पोइ असां वियासीं। अॼु सुबुह खां छा फंक्शन्स हुया। असां वियासीं त यज्ञ हले पई। यज्ञ पूजाऊं यज्ञ। हा। यज्ञ ऐं जनई ॿ शयूं। हा, उन खां पोइ वारे लथल हुयसि हुनजा। न, पहिरियों असां वञी करे नाश्तो कयो। ओ या नाश्तो खाधो। ओके, ज़बरदस्त नाश्तो हुयो। ॾिसो, मां त घर में अलॻि नाश्ता ठाहींदी आहियां, पर हे गुजराती नाश्तो हुयो। हुनमें छा हुयो? सेव खमणी, टमाटर, पपैयो, सेव खमणी। उहे गाठिया हुया। हेॾा नरम हुया। जाम बेसण वारो हिते नाश्तो हूंदो आहे, बट इट्स ओके। मिर्च तरल। ओह, आई लव दैट। काली मिर्च खाधा है ना। फिक्का, सफ़ा फिक्का। गुजराती में उनखे मोड़ा मिर्चा चइबो आहे। सफ़ा फिक्का मिर्च। एंड आई लव दोज़ मिर्च। असां ॿई तिखो न खाई सघंदा आहियूं, त तव्हां न वधीक वधाए चढ़ाए न ॿुधायो। उन खां पोइ नाश्ते ते जलेबी बि हुई। छाछ हुई न, नाश्ते ते छाछ न हुई। मुंहिंजो बसि सुबुह जो मटई वेला छाछ रखो। उन खां पोइ बि वॉक्ड थोरो। एंड द वेन्यू वॉज रियली नाइस। मूंखे ॾाढो वणियो वेन्यू। रियल काठियावाड़ी। या कहिड़ो चौंक हुयो? नालो बि ॿुधायांव। अयोध्या। ते हा, अयोध्या चौंक। एंड उन खां पोइ ईअं फंक्शन्स हलनि ई पिया। उन खां पोइ हिकु टाइम खाधो। सी आई एम वेरी स्ट्रिक्ट अबाउट माय मील्स। ओके, या आई हैड ब्रेकफास्ट एंड लंच। या हिकु टाइम कीअं था? आई एम सेइंग बिफोर हे फंक्शन्स। मुंहिंजे वीडियो में न ईंदो त असां नाश्तो खाधो। उन खां पोइ हुनजा फंक्शन्स थिया। उन खां पोइ मेन टाइम मां लंच ते अचण वारी हुयमि, बट नो। उन खां पोइ हे लथल पोइ हीअ तलवार हुयसि हुन हथ में। मां तव्हांखे क्लिप्स ॾेखारींदमि। हा, उन खां पोइ छा हुयो? हा, उन खां पोइ बारात हुई। ओ माय गॉड,
माना वाकई में छोकरी छॾे करे बाक़ी सभु कुझु हुयो जीअं शादीअ में थींदो आहे न सभु कुझु तीअं ई हुयो एंड कल्पेश कीअं पिया नचनि घोड़े ते घोड़ी सॉरी घोड़ी वही रही अलाए हे बि नचणु चालू थी वियो गुरुजी सां मज़ो पियो अचे मां जेतिरी फिल्मिंग कई आहे तव्हांखे ॾेखारींदमि ईअं विच विच में तव्हांखे विझी ॾेखारींदमि क्लिप्स एंड उन खां पोइ लंच असांखे 12 साढे 12 खां पोइ लाइक ओके वी टू गो ट्रेन आहे त जाम ईअं तकड़ करे असां लंच जल्दी पाती बट शांति सां खाधी केॾो कुझु रखियऊं लंच में ओ माय गॉड लिची फैंटेसी डिड यू लाइक इट मैंगो और मठो बट डिड यू लाइक लिची Yeah. एवरीथिंग वाज एपिक ॿियो कोई इटालियन शइ हुई So proper? प्रॉन्स हुई छाछ हुई दाल चावल हुयो पनीर लबाबदार हुयो मिक्स वेजिटेबल ऊंधियो मिक्स वेजिटेबल There was ऊंधिया था ओ दैट वाज ऊंधिया Yeah. अला मूंखे लॻो बीन्स ऐं पटाटनि जी भाॼी आहे ओ माय गॉड पहिरियों ॿुधायो न मां वधीक खाधा आई लव ऊंधियो 4 टाइप के भजिए थे मिर्च जा हाँ 4 टाइप जा पकौड़ा वो गुड़ वारा मिर्च जा उहे बि मस्तु आहे मिर्च ॾाढे मिर्च जा बि ऐं पतरी जा पतरी मानो चिप्स ये जेको चवंदा आहिनि अच्छा आलू के एकदम सनी लेयर में कटंदा आहिनि राउंड वारी हाँ. बेसन में डुबो हुनखे चिप्स हाँ त ॿुधो न त देयर वाज प्रॉपर ट्रेडिशनल गुजराती फूड ऑल्सो पर हो थोरो इटालियन रखियो हुयऊं एंड थोरो छा रखियो हुयऊं नींबू सोडा हुई छाछ हुई मैंगो मठा माय फेवरेट एंड हे जेको लीची या देव सीन इट हा मां त खणी आई आहियां मैंगो मठा फॉर माय ट्रेन जर्नी स्टील जे चमचे सां गॾु तव्हांखे कुझु प्रॉब्लम आहे हुन भाई पाण ॾिनई हुन खां हाणे असां सभिनी खे मोकिलायो ओ माय गॉड ट्रेन चालू थी चालू हुनखे त 5 मिंट लेट आहे हाँ हुन खां पोइ असां सभिनी खे मोकिलियो फटाफट कपिड़ा चेंज कया बिकॉज वी वर वेरी क्लियर की असांखे जर्नी में जाम कंफर्टेबल रहणो आहे एंड मां पहिरियों दफ़ो इंडियन पाए करे ट्रेन जर्नी में आहियां फर्स्ट टाइम हमेशह वेस्टर्न में हूंदी आहियां बट आई थिंक दिस इज गोइंग टू बी कंफर्टेबल I have gifted you. यस It has to be comfortable. दैट इज ट्रू दैट्स वेरी ट्रू लुक हियर And इनटू द because कैमरा you're choosy so much that you know I have gifted you this, you have tried before gifting it. Only I am choosing? Huh? Really? मूंखां वधीक त किटकिट तव्हांखे कपिड़नि ते Okay. ओके ट्रेन चालू थी वई ॾेखारो। वी आर गोइंग बैक होम घर गुरु अजदर ओके बाय इहो ब्लॉग हिते पूरो था कयूं असांजी राजकोट ट्रिप ॾाढी सुठी हुई बट आई होप यू एंजॉयड दिस वीडियो प्लीज़ सब्सक्राइब कयो मां कोशिशि थी कयां वापसि एक्टिव थियण जी सो या आई एम गोइंग टू डू अ लॉट ऑफ रियल लाइफ ब्लॉगिंग बिकॉज आई लव डूइंग दैट एंड मिलूं था ॿिए वीडियो में प्लीज़ घंटी पक वॼाइजो सब्सक्राइब कजो हुन पासे में बेल आइकॉन वॼाइजो ऐं हे वीडियो वणेव त थम्स अप ॾियो जीअं मूंखे ख़बर पए की तव्हांखे अञा अहिड़ा वीडियोज़ ॾिसणा आहिनि चओ घंटी वॼाइजो गिनती हुजे जेको हुजे वॼाइजो पर वॼाइजो ओके बाय